नाज़िन मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। वोटिंग बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी ऐं 5 उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो आहे, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार हाजी मोहम्मद दादा हालेपोटो, GDA जे शाहिद अहमद विर्क, तहरीक लब्बैक पाकिस्तान जे उम्मीदवार पीर मोहम्मद अली जान सरहदी, JUI जे मौलाना गुल हसन ज़ोर ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे उम्मीदवार असद लगारी में मुक़ाबलो आहे। PS 70 मातली जे तक ते कुल आबादी 4,73,000 खां वधीक आहे, जॾहिं त तक ते रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 1,66,809 आहे। ज़मीनी इलेक्शन लाइ कुल 123 पोलिंग स्टेशन क़ाइम कयूं वयूं आहिनि, जिन मां 41 पोलिंग स्टेशन खे हसास, जॾहिं त 12 पोलिंग स्टेशन खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। मातली जे तक PS 70 ते पुलिस ऐं रेंजर्स जा जवान सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। मजमूई तौर 1,671 पुलिस एहलकार ऐं 395 रेंजर्स एहलकार इलेक्शन दौरान सिक्योरिटी जा फ़र्ज़ निभाए रहिया आहिनि। नंढी चूंड खे नज़र में रखंदे इंतज़ामिया पारां अॼु मातली में आम मोकल कई वई आहे। पीपल्स पार्टी जे MPA बशीर अहमद हालेपोटो जी वफ़ात सबबि मातली जे तक PS 70 ख़ाली थियो हो। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। वोटिंग बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 5 उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो आहे, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार हाजी मोहम्मद दादा हालेपोटो, GDA जे शाहिद अहमद विर्क, तहरीक लब्बैक पाकिस्तान जो उम्मीदवार पीर मोहम्मद अली जान सरहदी, JUI जे मौलाना गुल हसन ज़ौर ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे उम्मीदवार असद लगारी में मुक़ाबलो आहे। PS 70 मातली जे तक ते कुल आबादी 4,73,000 खां वधीक आहे, जॾहिं त तक ते रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 1,66,809 आहे। ज़मीनी इलेक्शन लाइ कुल 123 पोलिंग स्टेशन क़ाइम कयूं वयूं आहिनि, जिन मां 41 पोलिंग स्टेशन खे हसास, जॾहिं त 12 पोलिंग स्टेशन खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। मातली जे तक PS 70 ते पुलिस ऐं रेंजर्स जा जवान सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। मजमूई तौर 1,671 पुलिस एहलकार ऐं 395 रेंजर्स एहलकार इलेक्शन दौरान सिक्योरिटी जा फ़र्ज़ निभाए रहिया आहिनि। नंढी चूंड खे नज़र में रखंदे इंतज़ामिया पारां अॼु मातली में आम मोकल कई वई आहे। पीपल्स पार्टी जे MPA बशीर अहमद हालेपोटो जी वफ़ात सबबि मातली जो तक PS 70 ख़ाली थियो हो।